أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد كان في قصصهم عبرة لأولي الألباب ما كان حديثا يفترى ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل كل شيء وهدى ورحمة لقوم يؤمنون رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह यूसुफ जी लास्ट आया सूरह यूसुफ 12 नंबर सूरह आहे क़ुरान जी लास्ट आया जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मुखातिब आहिनि ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन किथे आहिनि उहे मके में आहिनि जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला इहे सूरह यूसुफ नाज़िल फरमाई त मके जो जेको लास्ट पीरियड आख़िरी पीरियड हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत खां पहिरियां उन पीरियड में जॾहिं क़ुरैश जो ज़ुल्म जेको आहे एतिरो थी वियो जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहा हिजरत करणी पई उन वक़्तु इहा सूरह जेका आहे उहा नाज़िल थी ऐं इन जी आख़िरी आयत आहे अल्लाह सुब्हानहु व तआला ॿुधाइनि था त बेशक इन में इन्हनि स्टोरीज़ में इन्हनि क़सस में इन्हनि क़िसनि में कहाणी आहे ऐं उहा कहाणी बि हिकिड़ी बेस्ट स्टोरी आहे जेके उहा कहाणी आहे उन्हनि जे लाइ जेके सोच वीचार रखनि था जेके इंटेलेक्चुअल पीपल आहिनि जेके माण्हू सोच रखनि था उन्हनि जे लाइ कहाणी आहे हाणे इहा जेका आयत आहे इहा मां 3 हिसनि या 2 हिसनि में तव्हांखे ॿुधाईंदुसि त पहिरियों हिसो अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो त इहा स्टोरी जेका आहे इन्हनि स्टोरीज़ में हाणे इहे जेके कहाणियूं आहिनि इहे जेके कहाणियूं आहिनि इन्हनि स्टोरीज़ में छा आहे इन्हनि कहाणियुनि में छा आहे हिकिड़ो वॾो सबक़ु आहे हिकिड़ो वॾो लेसन आहे जेके सोच रखनि था माण्हू उन्हनि जे लाइ हाणे इन्हनि जेके केरु आहिनि उहे जंहिंजी कहाणी में हाणे इहा त यूसुफ मेन जेको इन में आहे कैरेक्टर इन स्टोरी में इन कहाणी में उहो यूसुफ अलैहिस्सलाम आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाइनि था उन्हनि जी त उहे केरु आहिनि ॿिया जमा में उहे केरु आहिनि हिकिड़ा त यूसुफ अलैहिस्सलाम उन खां अलावा जेके नबी आहिनि अंबिया अलैहिस्सलाम जेके बि आहिनि उन्हनि सभिनि जी कहाणी में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो उन्हनि सभिनि जे क़िसनि में उन्हनि सभिनि जे जेका क़सस आहे क़िसा आहिनि स्टोरीज़ आहिनि उन्हनि में हिकिड़ो वॾो सबक़ु आहे हिकिड़ो वॾो लेसन आहे जेके माण्हू सोच वीचार रखनि था ऐं ॿिया केरु हुया स्टोरी में ॿियो यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुया जेके ख़राबु सोच रखण वारा हुया उहे जेके माण्हू आहिनि उन्हनि जी कहाणी मां बि हिकिड़ो जेको लेसन आहे उहो तव्हांखे मिले थो इन सूरह यूसुफ में त इन क़िसे में इन कहाणी में हिकिड़ो इन क़िसे में इन कहाणी में हिकिड़ो वॾो सबक़ु आहे हिकिड़ो वॾो लेसन आहे कंहिंजे लाइ सभिनि जे लाइ इहे कहाणियूं इहे क़िसा इन लाइ न आहिनि जो तव्हां ॿारनि खे राति जो सुम्हण वक़्तु ॿुधायो या तव्हां ईअं ई पढ़ी उन्हनि ते चओ त इहे अॼुकल्ह जे दौर में अप्लाई नथी थियनि इहे जेके कहाणियूं आहिनि इहे जेके क़िसा आहिनि इहे पुराणे दौर जूं कहाणियूं आहिनि इहे अॼुकल्ह असां वटि उहो दौरु न आहे उन वक़्तु मोबाइल बि न हूंदा हुया उन वक़्तु इहे शइ बि गाॾियूं बि न हूंदियूं हुयूं उन वक़्तु इहे शयूं अप्लाई हिन वक़्तु इहे शयूं अप्लाई नथियूं थियनि न इन जो मक़सदु इहो आहे त उन अलबाब तव्हां सोच वीचार नथा रखो तव्हां जेको आहे इन्हनि शयुनि ते तदब्बुर नथा कयो माना तव्हां सम्झी करे नथा पढ़ो इन करे तव्हां इहे चओ था अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो क़यामत ताईं जेको बि क़यामत ताईं इन्हनि कहाणियुनि में इन्हनि क़िसनि में इन क़ुरान में अल्लाह सुब्हानहु व तआला हिकिड़ी रहमत रखी आहे ऐं इहे कहाणियूं इहे क़िसा अहिड़ा आहिनि जेके तव्हांखे ईअं तव्हां ईअं नथा चई सघो त इहे पुराणनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि इहे पुराणे ज़माने जूं ॻाल्हियूं आहिनि अगरि तव्हां ईअं चओ था इन जो मक़सदु त तव्हां सम्झी न पढ़ियो आहे तव्हां जेको आहे मथाचरो पढ़ो था सुपरफिशियल पढ़ो था ऐं उनखे सम्झी करे नथा पढ़ो अगरि तव्हां सम्झी करे पढ़ंदव त तव्हां ईअं न चवंदव हाणे इब्रा जो मक़सदु छा आहे लक़द कान फ़ी क़ससिहिम इब्रतन लिउलिल अलबाब इब्रा जो मक़सदु इहो आहे त तव्हां ॾिसंदो हिकिड़े किनारे खां वठी ॿिए किनारे ताईं अगरि तव्हां पुल था ठाहियो का ब्रिज था ठाहियो कंहिं बि जॻह ते उहे ॿ जेके किनारा आहिनि उहा पुल जेका आहे उहा मिलाए थी हिकिड़ो त इहो मक़सदु आहे ॿियो ॻोढ़ो वहण टीयर खे ॻोढ़े वहण खे बि चवंदा आहिनि इब्रा त हाणे जॾहिं तव्हां इहे स्टोरीज़ ॿुधो था जॾहिं तव्हां इहे कहाणियूं ॿुधो था त तव्हां इन्हनि कहाणियुनि खे पंहिंजी ज़िंदगी ते अगरि तव्हां अप्लाई कंदव त तव्हां ऑटोमेटिक तव्हांजी अखि मां ॻोढ़ो वेंदो तव्हां पंहिंजी इन ज़िंदगी में पंहिंजी जेके बि तव्हां जूं मुश्किलातूं आहिनि अगरि तव्हां इलाही प्रॉब्लम्स में आहियो या तव्हां इलाही ख़ुशि आहियो तव्हां अगरि इन्हनि कहाणियुनि खे पंहिंजी ज़िंदगी सां मिलाईंदव त ऑटोमेटिक तव्हांजी अखि मां छा निकिरी ईंदा ॻोढ़ा निकिरी ईंदा तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां थो जीअं मिसाल जे तौर ते तव्हां एयरपोर्ट ते वञो अगरि इंटरनेशनल साइड जेके ॿाहिरि मुल्क बैनुल अक़वामी रवानगी हूंदियूं आहिनि त उहे जहाज़ हिकिड़ा जहाज़ वेंदा आहिनि ॿिया ईंदा आहिनि
हिकिड़ी साइड हूंदी आहे जेके माण्हू पंहिंजे प्यारनि खे वठणु ईंदा आहिनि, ॿी साइड हूंदी आहे जेके माण्हू पंहिंजे प्यारनि खे छॾणु वेंदा आहिनि। जीअं हिकिड़ी माउ आहे उहा पंहिंजे पुट खे छॾणु आई आहे, उनजो पुटु ॿाहिरि मुल्क वञी रहियो आहे। ॿी माउ आहे जेका पंहिंजे पुट खे वठणु आई आहे, उनजो पुटु जेको आहे ॿाहिरि मुल्क मां अची रहियो आहे। तव्हां जेका माउ पंहिंजे पुट खे सियाफ़ करणु आई आहे, छॾणु आई आहे, उनजो पुटु वञी रहियो आहे ॿाहिरि मुल्क, उनजी अखि में बि ॻोढ़ो हूंदो। तव्हां ॾिसंदव जेका माउ पंहिंजे पुट खे वठणु आई आहे ऐं उनजी अखि में बि ॻोढ़ो हूंदो, ॿिन्हिनि जी अखि में ॻोढ़ा हूंदा। ॿिन्हिनि माउनि खे तव्हां ॾिसंदव भई हिकिड़ी माउ जी अखि में जेको ॻोढ़ो हूंदो, जेका वठणु आई आहे, ख़ुशी जो ॻोढ़ो हूंदो। ॿी माउ जी अखि में ॻोढ़ो जेको हूंदो उहो ग़म जो हूंदो, छो जो हुनजो औलाद, हुनजो पुटु जेको आहे परे ॿिए मुल्क थो वञे। त इहे जेके जज़्बाती मूमेंट्स आहिनि, इहे जेके शयूं आहिनि ज़िंदगी में, कॾहिं तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा मरहल अचनि था जो तव्हां तकलीफ़ में आहियो, कॾहिं तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा मरहल अचनि था जो तव्हां ख़ुशी में आहियो। अगरि कोई ईअं थो चए त मुंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु ख़ुशियूं आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी में का बि तकलीफ़ न आहे, इन जो मक़सदु आहे त उनखे कंहिं दिमाग़ जे डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे। अगरि कोई ईअं थो चए त मुंहिंजी ज़िंदगी में सिर्फ़ु तकलीफ़ूं ई तकलीफ़ूं आहिनि, का बि ख़ुशी कोन्हे, त उनखे बि कंहिं दिमाग़ जे डॉक्टर खे ॾेखारणु घुरिजे। छो जो अल्लाह सुब्हान व तआला असांजी तव्हांजी ज़िंदगी ईअं ठाही आहे जो कॾहिं इन ज़िंदगी में अप्स हूंदा आहिनि, कॾहिं डाउन्स हूंदा आहिनि। कॾहिं तव्हां ॾिसंदव तव्हांजी ज़िंदगी में ख़ुशियूं हूंदियूं, कॾहिं तव्हां ॾिसंदव तव्हांजी ज़िंदगी में छा हूंदो, ॾुखु हूंदो। त इहा जेका साइकिल आहे, इहा जेका शइ आहे, इहा हर कंहिंजी ज़िंदगी सां जुड़ियल आहे। अल्लाह सुब्हान व तआला हिन दुनिया में अहिड़े हिसाब सां ज़िंदगी जेको आहे तव्हांखे ॾिनी आहे त कॾहिं तव्हां वटि ख़ुशी हूंदी, कॾहिं तव्हां वटि ग़म हूंदो। हाणे उहो डिपेंड थो करे, कंहिंजी जेके ख़ुशियूं आहिनि उहे इलाही देरि हलंदियूं आहिनि, कंहिंजूं ख़ुशियूं थोरी देरि हलंदियूं आहिनि, कंहिंजो ग़म इलाही देरि हलंदो आहे, कंहिंजो ग़म थोरी देरि हलंदो आहे। त इन वक़्तु इन करे चवंदा आहिनि जॾहिं तव्हां ख़ुशि हुजो, जॾहिं अल्लाह सुब्हान व तआला तव्हांखे ख़ुशि रखे, त अल्लाह सुब्हान व तआला खे तव्हां वधीक यादि कयो। त जीअं तव्हांजी ज़िंदगी में अगरि तव्हां को अहिड़ो पीरियड अचे थो, अल्लाह न करे अगरि तव्हांजी ज़िंदगी में को ॾुख वारो पीरियड अचे थो, त अल्लाह सुब्हान व तआला तव्हांखे उन वक़्तु यादि कंदो। त अल्लाह सुब्हान व तआला अगरि तव्हां इहे कहाणियूं पढ़ंदव, इहे स्टोरीज़ पढ़ंदव, त तव्हांजी जेके ख़्यालात आहिनि, तव्हांजी जेके सोचूं आहिनि, उहे सोचूं तव्हांजूं चेंज थी वेंदियूं। तव्हांजी ज़िंदगी में जेके बि मुश्किलातूं आहिनि, अगरि तव्हां अंबिया अलैहिस्सलाम जी जेके बि कहाणियूं आहिनि, इहे स्टोरीज़ पढ़ंदव, त इहे तव्हांखे दिलि ते टच कंदियूं अगरि तव्हां इहे शयूं सम्झी पढ़ंदव। उनखां पोइ आहे इबरत लिउलिल अलबाब। हाणे उलिल अलबाब जेको आहे उनजो मक़सदु छा आहे? अलबाब जेको लफ़्ज़ निकितल आहे उहो लुब मां निकितल आहे। लुब जो मक़सदु इहो आहे त जेके माण्हू सोच वीचार रखण वारा आहिनि, जेके गहरी सोच रखण वारा आहिनि, इंग्लिश में इंटेलेक्चुअल माण्हू चवंदा आहिनि, उन्हनि माण्हुनि खे चवंदा आहिनि उलिल अलबाब। हाणे अल्लाह सुब्हान व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको बि ॿारु ॼमे थो उहो फितरत ते ॼमे, हिकिड़ी फितरा आहे हुनजी, त उहो ॿारु जेको आहे उहो मुस्लमान आहे। पोइ उनजा पीउ मां आहिनि, कोई उनखे ईसाई थो ठाहे, कोई उनखे हिंदू थो ठाहे, कोई उनखे यहूदी थो ठाहे। त उहे जेके पीउ मां आहिनि उनखे उन फितरा तां उहो पासे था कनि। त इहो माना हर जेको इंसानु आहे, हर इंसान खे अल्लाह सुब्हान व तआला लुब ॾिनो आहे, हिकिड़ो सोच वीचार ॾिनो आहे। हाणे उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां उन सोच वीचार खे कीअं था इस्तेमालु कयो। मिसाल जे तौर ते अगरि तव्हां 24 कलाक तव्हांजी ज़िंदगी में रुगो मूवीज़ आहिनि, रुगो ड्रामाज़ आहिनि, ऐं तव्हांजी ज़िंदगी में रुगो पार्टीज़ आहिनि, ऐं तव्हांजी ज़िंदगी में रुगो इहे शयूं आहिनि, तव्हां कंहिं बि कंपनी में वेहंदो, चाहे उहा कहिड़ी बि कंपनी हुजे, तव्हां इन्हनि शयुनि जूं ॻाल्हियूं कंदव। अगरि को ॿारु आहे उहो गेम थो खेॾे, रुगो गेम आहे, उन प्ले स्टेशन थो खेॾे, का बि गेम थो खेॾे, त उहो जॾहिं बि कंहिं ॿिए ॿार सां मिलंदो उन सां प्ले स्टेशन जूं ॻाल्हियूं कंदो, ऐं तव्हां चवंदव त हे अलाए कहिड़ी जिन्हनि जी ॿोली थो ॻाल्हाए, तव्हांखे उहा ॿोली ख़बर न पवंदी त हे पाण में छा था ॻाल्हाइनि। त ईअं ई अगरि तव्हां पंहिंजो पाण खे घणो वक़्तु कंहिं हिकिड़ी शइ सां ॾींदव, त तव्हांजी जेके सोचूं आहिनि, अगरि तव्हां ॾिसो था तव्हां मीडिया ते वेठा हो, तव्हां हर कलाक खां पोइ न्यूज़ था ॿुधो, तव्हां वटि मैसेज था न्यूज़ में हाणे छा थियो, हीअं छा थियो, हालांकि न्यूज़ ॿुधी न तव्हां सियासतदान थींदव, न तव्हां को चेंज आणे सघंदव। त तव्हां जॾहिं तव्हांजे दिमाग़ में उहे जेके न्यूज़ आहिनि, उहे ख़बरूं आहिनि, उहे दिमाग़ में हलंदियूं, ऐं उहे दिमाग़ तव्हां जिते बि वेंदव उन सियासत जे बारे में ॻाल्हाईंदो, न्यूज़ जे बारे में ॻाल्हाईंदो, ऐं तव्हांजूं सोचूं जेके आहिनि, तव्हांजी इंटेलेक्चुअल तव्हांजी जेका सोच आहे, उहा तव्हांजो जेको दुनिया जो नज़रियो आहे उहो उन हिसाब सां थींदो। त
त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे 5 वक़्त निमाज़ूं ॾिनियूं आहिनि। उन निमाज़ में असां हर निमाज़ में अल्लाह अज़्ज़ व जल खां घुरंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तक़ीम, त या अल्लाह असांखे सिधो रस्तो ॾेखार, उन्हनि जो रस्तो जंहिंजे मथां तुंहिंजी फेवर थी अनअमत अलैहिम, जंहिंजे मथां तुंहिंजी नेमत हुई, उन्हनि जो रस्तो ॾेखार। असां 5 वक़्त हर कुझु कलाकनि खां पोइ अल्लाह अज़्ज़ व जल खां इहा दुआ घुरंदा आहियूं त जीअं असां इन दुनिया जी जेके शयूं आहिनि जेके असांखे भटकाइनि थियूं, जेके खां रस्ते ते हटाइनि थियूं, उन्हनि खां असां जीअं बची सघूं। हाणे अलबाब जीअं सोच वीचार, हिकिड़ियूं सोचूं हूंदियूं आहिनि जेके दिमाग़ में हूंदियूं आहिनि, ॿियूं सोचूं हूंदियूं आहिनि जेके दिलि में हूंदियूं आहिनि। हाणे मिसाल जे तौर ते कंहिंजो दिलि साफ़ु आहे, उहो न कंहिंसां चीटिंग थो करे, न कंहिंसां धोखेबाज़ी थो करे, न ॿी का शइ, उनजो दिलि ॾाढो साफ़ु आहे, पर उनजो जेको माइंड आहे, उनजो जेको ज़हन आहे उहो ख़राबु आहे। कीअं? उहो माण्हू जेको आहे दिलि उनजो साफ़ु आहे, सभु कमु सिधा थो करे, पर अल्लाह सुब्हानहू व तआला खे नथो मञे, अल्लाह अज़्ज़ व जल सां शिरक थो करे, छो जो उनजे दिमाग़ में जेको आहे उहो करप्शन आहे, दिमाग़ में उनजे में ख़राबी आहे, उहो लुब जेको उनजे दिमाग़ में कोन्हे को, सिर्फ़ु दिलि में आहे। ॿियो माण्हू आहे उहो दिलि सां मुस्लमान आहे, चए थो मां मुस्लमान आहियां, कलमो बि पढ़े थो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कलमो थो पढ़े, ऐं उनखां पोइ जॾहिं कलमो पढ़े थो, निमाज़ बि पढ़े थो, पर उन जूं जेके सोचूं आहिनि उहे ख़राबु आहिनि। उन जूं जेके सोचूं आहिनि उहो अल्लाह सां शिरक नथो करे। अगरि उहो मुस्लमान आहे, तव्हां उनखे राति जो 2 बजे 3 बजे उथारींदव, तव्हां उनखां पुछंदव तूं केरु, चवंदो मां मुस्लमान आहे, त उनखां पुछंदव आख़िरत ते यकीन रखे थो, तव्हांखे चवंदो हा मां यकीन रखां थो, त उनजे ज़हन में आहे, उनजो जेको दिलि आहे उहा शइ मञे थो, पर उनजो जेको करप्शन आहे, उनजी जेका ख़राबी आहे उहा किथे आहे, दिमाग़ में आहे। त जेको क़ुर आहे इहा ॿिन्हिनि क़िस्म जूं ख़राबियूं दूरि थो करे। इहे जेको लुब आहे ॿिन्हिनि क़िस्म, जेको दिलि जी ख़राबी आहे ऐं ज़हन जी ख़राबी आहे, इन्हनि ॿिन्हिनि ख़राबियुनि खे क़ुर तव्हां जूं इहे वाश थो करे घड़ी घड़ी। इन करे अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे 5 वक़्त निमाज़ूं ॾिनियूं आहिनि, त जीअं असां उन में क़ुर पढ़ूं, ऐं असांजे जेके ख़्यालात आहिनि, जेके दिलि में जेके असांजूं जेके बि शयूं अचनि थियूं, जेके बुरायूं बुरा ख़्याल अचनि था दिमाग़ में ऐं दिलि में, त असां उन्हनि खे जेको आहे उहे साफ़ु कयूं, ऐं असां उन्हनि खे उहे जेके बि प्रॉब्लम्स आहिनि असांजी ज़िंदगी में, ऐं असां अल्लाह सुब्हानहू व तआला जो शुक्र अदा कयूं। असां चवंदा आहियूं शुरू में सभ खां पहिरियां जॾहिं चवंदा आहियूं अल्लाहु अकबर, उनखां पोइ सूरह फातिहा पढ़ंदा आहियूं। सूरह फातिहा में असां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्हम्द जो मक़सदु इहो आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला जो शुक्र ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जो जी हमद बयानु करणु, तारीफ़ बयानु करणु। अगरि मां अल्हम्दुलिल्लाह चवां थो, अगरि तव्हां अल्हम्दुलिल्लाह चओ था ऐं उनखां पोइ लिस्ट तव्हांजी कंप्लेंट्स जी तयारु आहे, त इहा अल्हम्दुलिल्लाह नाहे। अल्हम्दुलिल्लाह जो मक़सदु इहो आहे तव्हां शुक्र था कयो। तव्हांखे का बि तकलीफ़ आहे, तव्हां चओ था इहा तकलीफ़ मुंहिंजी अल्लाह सुब्हानहू व तआला दूरि कंदो। अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे जेको आहे स्टोरीज़, जेके कहाणियूं आहिनि, इहे नबियुनि जूं ॿुधाए छॾियूं। इहे न आहिनि हिकु दफ़ो माण्हू पढ़ियूं सम्झी छॾियूं उनखां पोइ ख़तमु न, इहे इन शइ लाइ आहिनि जेके असां डेली ज़िंदगी में असांखे पढ़णु घुरिजनि, ऐं असांखे उन्हनि ते तदब्बुर, असांखे उन्हनि ते सम्झणु घुरिजे। ऐं उनखां पोइ ई तव्हां ॾिसंदव त तव्हांजा जेके नेगेटिव ख़्याल आहिनि, छो जो हिकिड़ी त उहे शयूं अल्लाह सुब्हानहू व तआला हर इंसान जे इनसाइड अंदरि में शयूं रखियूं आहिनि, जेका ॿाहिरी ज़ीनत आहे, दुनिया जी ज़ीनत आहे, जेके बि शयूं आहिनि उनजो अट्रैक्शन आहे। इहा हिकिड़ी नेचर आहे, अल्लाह सुब्हानहू तआला दुनिया जी ज़ीनत लाइ हिकिड़ो अट्रैक्शन रखियो आहे। ॿियो इहो फोर्स आहे शैतान। शैतान जेको आहे वसवसा पैदा कंदो आहे, ऐं उहे जेके वसवसा आहिनि उहे तव्हांखे दुनिया जी शयुनि में तव्हांखे वठी वेंदा आहिनि। इहे 2 फोर्स आहिनि जेके तव्हांखे दुनिया जी डेकोरेशन, दुनिया जी ज़ीनत लाइ तव्हांखे उन तरफ़ वठी वेंदा आहिनि। ऐं जेका निमाज़ आहे, जेको क़ुर आहे, जेका हदीस आहे, जेको तव्हां नेक माण्हुनि सां उथो वेह था, उहे शयूं तव्हांखे अल्लाह जे रस्ते ते वठी ईंदा आहिनि। जेके बि नबी हुया, जेके बि अंबिया अलैहिस्सलाम हुया, उहे सभु हिकिड़ो ई उन्हनि सभिनि मैसेज ॾिनो। उहो कहिड़ो मैसेज ॾिनो? त अल्लाह सुब्हानहू व तआला खे मञो ऐं असांजी ॻाल्हि ॿुधो। त इहे जेके शयूं आहिनि इहे असांखे सम्झणु घुरिजनि। अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं असांखे उन्हनि माण्हुनि मां करे त असां जीअं इहे शयूं सम्झी सघूं ऐं उन्हनि ते अमल करे सघूं, जीअं असां पंहिंजे दिलि ऐं ज़हन जा जेके ख़राबु ख़्यालात आहिनि उन्हनि खे दूरि करे सघूं। ऐं इन खां पोइ अल्लाह अज़्ज़ व जल ॿुधाइनि था मा कान हदीस युफ़्तरा वलाकिन तस्दीक़ अल्लज़ी बैन यदैहि। त अल्लाह सुब्हानहू तआला असांखे ॿुधाए थो इला आख़िर आया त जेके पहिरियां जेके माण्हू हुया, उन्हनि जी जेका तस्दीक़, उन्हनि जी जेके क़िसा हुया, क़ुर जेको आहे उन्हनि जूं शयूं तस्दीक़ कंफर्म थो करे। जेके पहिरियां नबी आया, अंबिया आया, उहे केरु हुया? जेके ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, जेके बि तौरात, इंजील, ज़बूर, जेके बि नबी आया, क़ुर उन्हनि जी तस्दीक़ थो करे। त उहे जेके माण्हू आहिनि, जेके क्रिश्चन आहिनि, जेके यहूदी आहिनि, इहे जेके माण्हू आहिनि उन्हनि वटि किताब आहे, इहे जेके शयूं चवनि था अल्लाह सुब्हानहू तआला उन्हनि जे लाइ इहा जेका नेक्स्ट जेका आयत जो ॿियो पार्ट आहे
उन में अल्लाह सुब्हानहू तआला ॿुधाए थो त क़ुर जेको उन शइ जी तस्दीक़ थो करे। अल्लाह अज़्ज़ वजल असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।